अस्सलाम वालेकुम दोस्तों। जहिड़ियूं ज़ालियूं तहिड़ा मुड़ुस ड्रामा सीरियल सब सीरियल जो अचण वारो आहे सिंध टीवी वारनि जो, जंहिंमें हाजन तीवणो आहे, मामा लालू आहे ऐं ॿियो जेको आहे कीरो साहब आहे। काफ़ी वॾा वॾा अदाकार ऐं ज़बरदस्त इन में शूटिंग थी चुकी आहे। साम्हूं पिक्चर तव्हां ॾिसी चुका हो, काफ़ी ड्रामो शूट थी चुको आहे। तमामु जल्द ई दोस्तों तव्हां असांजे साम्हूं अचण वारो आहे। इनमें सुठा सुठा एक्टर आहिनि, बेहतरीन कहाणी आहे ऐं इन में मवाली साहब भी आहे, शबाना भी आहे। दोस्तों हिन ड्रामे जी बेहतरीन कहाणी आहे, फ़नी ऐं कॉमेडी किरदार में भरपूर मज़ाया ड्रामो आहे। तमामु जल्द ही सिंध टीवी ते लॉन्च थियण वारो आहे ऐं हिन ड्रामे जी जेका भी कास्ट आहे सभई ज़बरदस्त ऐं कॉमेडी जे हिसाब सां। सईद फ़खरुद्दीन शाह भी जेको आहे दोस्तों जहिड़ियूं ज़ालियूं तहिड़ा मुड़ुस ऐं उन सां गॾु हड़ई हिकु जहिड़ा, जंहिंमें सईद फ़खरुद्दीन शाह आहे ऐं हिन ड्रामे में हाजन तीवणो आहे। ज़बरदस्त कहाणी आहे ऐं इन में हुसैन शेख भी आहे ऐं इन में डायरेक्शन भी सुठी ॾिनी वई आहे ऐं मुक़ाबले जा ड्रामा आहिनि, जंहिंमें हड़ई हिकु जहिड़ा अलॻि विकेटनि वारनि जो आहे ऐं जहिड़ियूं ज़ालियूं तहिड़ा मुड़ुस सिंध टीवी वारनि जो प्रोडक्शन आहे ऐं तमामु जल्द तव्हां असांजे साम्हूं ही ड्रामो अचण वारो आहे। अगर वीडियो सुठी लगी तो लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूर कंदा। मिलंदासीं तव्हां सां असां नेक्स्ट वीडियो में। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।